आर्मी चीफ जी क़यादत में केतिराई ऑपरेशन दौरान 398 दहशतगर्दनि जो ख़ात्मो कयो वियो। जनरल आसिम मुनीर 5th जनरेशन वारफेयर के पेश ईंदड़ चैलेंजिस के तस्लीम करे थो। अमरीकी रिसाले पारां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी साराह कंदे लिखियो वियो आहे त आर्मी चीफ पाकिस्तान जी ख़ुद मुख्तियारी लाइ फ़ौज जी तैयारियुनि ते ज़ोर भरियो। ईरान तरफ़ां मिसाइल हमले बाद ईरान में दहशतगर्दनि खे निशानो बणायो वियो। जनरल आसिम मुनीर जे दौरे में बि अमरीका सां फ़ौजी ऐं सिफ़ारिशी लाॻापा मज़बूत थिया। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां सवाइ 6वीं आईनी तरमीम मुमकिन न हुई। संदसि मौजूदगीअ में इत्तेहादी सरकार के तरमीम आणण जो मौक़ो मिलियो। कंहिं ॿिए चीफ जस्टिस जे मौजूदगीअ में उहो मौक़ो न मिले हा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बरतानवी ख़बरूं इदारे खे इंटरव्यू चयाईं कारे नांग जे नाले ते सॼे अमल खे तकरारी बणाइण जी कोशिश कई वई। ख़बर न हुई त मंसूर अली शाह चीफ जस्टिस न थींदो। मुल्क मां सियासी इंतकाम वारी सिलसिले खे ख़त्म करणो आहे त पहिरियों क़दम उन माण्हू खे खणणो पवंदो जेको जेल में वेठो आहे। केपीजी बाचोड़ वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया। वरे अंग में हथियार ऐं आबकाती जैकेट्स हथ। मारिजी वियल दहशतगर्दनि में 2 आबकाती बमबार शामिल। ISPR मूजिब इलाइक़े में इम्कानी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म पारां रिवेन्यू ऑटोमेशन लिमिटेड जी तामीर लाइ हिकमत अमली जोड़ण ऐं स्मगलिंग जी रोकथाम लाइ निज़ाम खे वधीक असराइतो बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ APR में सुधारनि बाबति इजलास कंदे चयो आहे त APR में टैक्स अदा कंदड़नि लाइ दोस्ताणो माहौल फ़राहम कयो वञे। माण्हू असांजा अमल ॾिसी रहिया आहिनि। तारीख़ कॾहिं बि माफ़ न कंदी। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह ख़ुसूसी बेंच में वेहण खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी खे ख़त लिखी चयाईं त अॻु बि चयो हो त तरमीमी ऑर्डिनेंस ते फुल कोर्ट ठहण ताईं मख़सूस बेंच में न वेहंदुसि। तोशाखाना केस में गिरफ्तार बुशरा बीबी 9 महीननि खां पोइ जेल मां आज़ाद। आज़ादीअ जो परवानो जारी थींदे ई अॻूणी ख़ातून अव्वल अडियाला जेल खां CM हाउस पेशावर मुंतक़िल थी वई। इस्लामाबाद हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं नए तोशाखाना केस में बुशरा बीबी जी ज़मानत मंज़ूर कई हुई। नेपरा बिजली 86 पैसा फ़ी यूनिट सस्ती करे छॾी। नोटिफिकेशन मूजिब घटिताई अगस्त जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वेंदी। बिजली वाहपेदारनि खे घटिताई जो रिलीफ अक्टूबर जे बिलनि में ॾिनो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो PTI बानी जे चेकअप लाइ मेडिकल बोर्ड जोड़ण जो हुकुम। ज़ाती डॉक्टर फैसल खे बि बोर्ड में शामिल करण जी हिदायत। हुकुमनामे में चयो वियो आहे त PTI बानी अंडर ट्रायल कैदी आहे। सिक्योरिटी मामला B क्लास कैदी जे चेकअप में रंडक नथा विझी सघनि। पाक फ़ौजी सिपह सालार जनरल आसिम मुनीर तरफ़ां हवाई फ़ौजी ऑपरेशन एयरबेस जो दौरो मश्क इंडस्ट्रियल जो मुशाहिदो हवाई फ़ौजी ऑपरेशनल तैयारियुनि ते इत्मीनान जो इज़हार। ISPR मूजिब एयर चीफ ज़हीर अहमद बाबर तरफ़ां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो आदरबाह कयो वियो। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ बि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे दौरे दौरान मौजूद हो। पाकिस्तान वरक़ जी मेंबरशिप लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। पॾेही खाते जी तर्जमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त पाकिस्तान खे वरक़ इजलास में शिरकत लाइ दावत न ॾिनी वई। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सामवा में कॉमनवेल्थ इजलास में पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो। पाकिस्तान कॉमनवेल्थ जे प्रोग्राम्स लाइ पुरज़म आहे। आलमी बिरादरी जारियत रोकण लाइ इसराइल ते दबाव विझे। वालारियल कश्मीर में भारतीय फ़ौज पारां इंसानी हक़नि जूं बदतरीन भञकड़ियूं जारी आहिनि। बलूचिस्तान नेशनल पार्टी के सरबराह अख्तर मेगल समेत ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। FIR इस्लामाबाद जे सेक्रेटेरिएट थाने ते दाख़िल कई वई। BNP अॻवान सेनेट जे मुलाज़मनि ते तशद्दुद कयो। केस जो मतन
खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली मीन गंडापुर हिकु भेरो ॿीहर एहतिजाज जो ऐलान करे छॾियो। चवे थो एहतिजाज जी तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। हिन भेरे सॼो मुल्क बंदि कंदासीं। हुकूमत बार बार आइन टोड़े रही आहे, बंदोबस्त करणो पवंदो। मिठियाणी भरिसां सिंधु दरिया में 4 ॼणा बुॾी विया। 2 ॿारनि जा लाश हथ निगरी शाइला अज़हर अली मुदस्सिर सूदो 4 ॼणा सिंधु दरिया में बुॾी विया। शाइला ऐं अज़हर अली जा लाश कढिया विया आहिनि। ॿियनि जी ॻोल्हा जारी। सिजावल जोड़े जो वेझो कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। जवाबदार भेण ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। जवाबदार नादिर विरोही पंहिंजी भेण साइमा ऐं अब्दुल रसूल कटोहर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ऐं मीरपुर ख़ास में डॉक्टर शाहनवाज़ कुंबर क़त्ल केस जी ॿुधणी। जवाबदार पुलिस ऑफिसर एहलकार ऐं पीर उमर जान सरंदी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। फरियादी धुर जा वकील ऐं वारिस अदालत में पेश न थिया। अदालत केस जी ॿुधणी 7 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी।